ऐं मस्जिदनि जी ख़िज़मत कयो। माण्हू हिन वक़्तु पेशमाम खे जेके 5000 पघार ॾियनि था ऐं एॾी तनक़ीद पेशमाम जे पोयों कनि था त असांजो पेशमाम अहिड़ो आहे, हीअं निमाज़ नथो पढ़ाए, फलाण नथो करे, कॾहिं सूरत वॾी थो पढ़े, न इन आवाज़ु मिठो न आहे, आवाज़ में मिठा ॾियो। हाणे ॾिसो न, पेशमाम खे तव्हां 5000 तनख़्वाह ॾियो था ऐं हाफ़िज़ क़ुर खे तव्हां एतिरी तनक़ीद करण जो तव्हांखे हक़ इहो कंहिं ॾिनो आहे? हाफ़िज़ क़ुर जी इज़त कयो, हाफ़िज़ क़ुर जी तव्हां ख़िज़मत कयो। तव्हांजे बचड़नि जी तालीम उनखे पढ़ाए रहियो आहे, मस्जिद खे तव्हांजे खे टाइम हू अलाह जे घर खे ॾेई वेठो आहे, हू घर घाट पंहिंजा छॾे करे जेको हाफ़िज़ क़ुर मस्जिद में वेठो आहे, तव्हां उनजी ख़िज़मत बजाए तव्हां रहंदो उनजी गिलाई कयो था पिया। त दोस्तनि खे गुज़ारिश आहे, हथ ॿधी अर्ज़ु आहे त कंहिं बि हाफ़िज़ क़ुर जी गिला न कयो ऐं उनजी दिलि खोले ख़िज़मत कयो। हाफ़िज़नि जी पघार घटि में घटि 18 खां 20,000 ताईं हुजणु खपे। तव्हां ॾिसो, ॿियनि माण्हुनि जी, ऑफिसरनि जी, नौकरी वारनि जी 50,000 ताईं पघार आहे ऐं जेको दीन जो कमु सेखारे रहियो आहे, मस्जिद में निमाज़ पढ़ाए रहियो आहे, गुसल सेखारे रहियो आहे, उन जो कमु इहो आहे त उहो छा कनि था, उनखे सिर्फ़ु हिकिड़ा 10,000 बि पूरी तनख़्वाह नथा ॾेई सघनि। जे 10,000 जे ॾींदा न, उन में 100 एब हाफ़िज़ मां कढंदा, असांजो हाफ़िज़ अहिड़ो आहे, असांजो हाफ़िज़ हीअं थो करे, असांजो हाफ़िज़ हीअं थो करे। माना हाफ़िज़ खे ॾियनि हिकिड़ा 200 या 500 पघार महीने ते, उन में 100 नुक़्ता एब कढंदा। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे ऐं हथ ॿधी इहो अर्ज़ु आहे त ख़ुदारा हाफ़िज़नि जी इज़त कयो ऐं हाफ़िज़नि जी ख़िज़मत कयो। जेके हाफ़िज़ मस्जिदनि में पेशमाम तव्हांजी बीठल आहिनि न, उनजी तव्हां दिलि खोले ख़िज़मत कयो। हिन महिल उन्हारो अची वियो आहे कि हाफ़िज़ मस्जिद वारे पेशमाम खां पुछा कयो त साईं, मस्जिद में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? पखे जी, बल्ब जी, फरासी जी, या तव्हांखे घर में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? तव्हांखे बचण जे लाइ मां मुआइनो कराए वठी ॾियां। कि हाफ़िज़ क़ुर को तव्हां इहे पुछा त कयो न, साईं तुंहिंजा बचड़ा कहिड़े माना हालत में वेठा आहिनि, तव्हांजा बच्चा घर में कीअं गुज़ारींदा आहिनि? कॾहिं उन्हनि खे पुछा कयो, उन्हनि खे पंहिंजी दिलि ते हथु रखे। माण्हू घरनि में जेके एसियुनि में सुता पिया आहिनि ऐं उहो कॾहिं हाफ़िज़ क़ुर को पुछा कई त साईं तुंहिंजे घर में पखो आहे या न आहे, तुंहिंजे घर में बैटरी आहे या न आहे, तुंहिंजे घर में सोलर प्लेट आहे या न आहे? त ख़ुदा जे वास्ते इन्हनि हाफ़िज़ क़ुर जी मदद कयो, अलाह जे ख़ातिर इन्हनि जी मदद कयो, ख़ुदा जे दर जी बि मदद कयो। तव्हांजो अलाह से इहो कयो क़बूल कंदो। इहो राय गाए तव्हांजो हिते बि न थींदो, हुते अॻिते बि न थींदो। सो ख़ुदा मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदसि ऐं हिन सोशल मीडिया जे आवाज़ वसीले मां पंहिंजनि हिन जेके बि हिन इलाइक़े जा सघ वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदसि त पंहिंजे इलाइक़े जी मस्जिद जी पेशमाम जी ख़िज़मत कयो। जेको सरी सघेव ऐं पुॼी सघेव उहो पंहिंजे पेशमामनि जी उन्हनि जी मदद कयो। यूसी जेके बि चेयरमैन यूसियुनि जा आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त पंहिंजे इलाइक़े जी मस्जिदनि में वञो ऐं उन्हनि खे ॾिसो त उन्हनि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, पखे जी या उन्हनि खे कंहिं जी फरासी जी ज़रूरत आहे या सोलर प्लेट जी या बैटरी जी ज़रूरत आहे। उनखे सभु वारनि खे सभिनि खे इहा गुज़ारिश